अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स यानी या इंटरसेक्शन सेट ॿिनि खां वधीक सेट मिलनि अगरि उन्हनि जी इंटरसेक्शन कजे त पोइ उहा कीअं फाइंड कजे। इंटरसेक्शन आहे छा, हुनजी डेफिनेशन पढ़ूं था। उनजी सिंबल आहे हीअ निशानी आहे जेके इंटरसेक्शन खे असां शो कंदा आहियूं जंहिंजी मदद सां। डेफिनेशन छा आहे, the intersection of two or more sets या two or three sets is a set containing those elements which are present in all the given sets। यानी सिर्फ़ हिकु जहिड़ा लायो ही नंढड़ी डेफिनेशन सिंधी में। हिन जो मतिलबु छा थींदो, इंटरसेक्शन ॿिनि या ॿिनि खां वधीक सेटनि जी उहा थींदी आहे, अहिड़ो सेट हूंदो आहे जंहिंमें उहे सभु एलिमेंट मौजूदु आहिनि जेके गिवन सेटनि में हुजनि। गिवन यानी ए बी सी डी अगरि तव्हांखे ॾिजे ऐं चइजे त ए बी सी डी चइनी जी इंटरसेक्शन लभो त तव्हां चइनी में सिर्फ़ु उहे लाहींदव जेके सभिनी में मौजूदु हूंदा, यानी सिर्फ़ु हिकु जहिड़ा लाहींदो। एग्ज़ाम्पल आहे हिकिड़ो ए असांखे ॾिनल आहे 1 2 3 4 5 6 अप टू 10, बी ॾिनल आहे 2 4 6 8 10 रुगो 32। ए इंटरसेक्शन बी ॻोल्हणी आहे त दोस्तो छा थींदो, ए इंटरसेक्शन बी त पहिरियों मां ए रखंदुमि 1 2 3 वेंदे 10 ताईं। इंटरसेक्शन बी जो छा आहे 2 4 6 8 10। ठीकु आहे दोस्तों, हिकु जहिड़ा जो मतिलबु छा हुयो, इंटरसेक्शन जो मतिलबु छा हुयो, हिकु जहिड़ा लायो त 1 ॿिन्ही में कोन्हे पर 2 ॿिन्ही में आहे, 4 बि ॿिन्ही में आहे, 6 बि ॿिन्ही में आहे, 8 बि ॿिन्ही में आहे ऐं 10 बि ॿिन्ही में आहे। त यानी मुंहिंजी ए इंटरसेक्शन बी छा थींदी 2 4 6 8 10। ठीकु आहे दोस्तों, जेके ॿिन्ही में मौजूदु हूंदा असां उहो ई लाहींदासीं ऐं हीउ जेको सेट आहे इहो इंटरसेक्शन जो सेट आहे। कंहिं ते इंटरसेक्शन कई आहे ए ऐं बी ते। पोयों ई वीडियो जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल साॻियो ई मां खयो आहे पर हिन में थोरी मां चेंजिंग कई आहे। हिन में छा आहे त ए अहिड़ा 3 माण्हू आहिनि ए बी सी जंहिंखे क्रिकेट थी वणे, ऐं बी अहिड़ा 2 माण्हू आहिनि जंहिंखे फुटबॉल थी वणे। ठीकु आहे, फाइंड दोज पीपल हू लाइक क्रिकेट एज वेल एज फुटबॉल, यानी उहे माण्हू ॿुधायो जंहिंखे क्रिकेट बि वणे ऐं फुटबॉल बि वणे। हिननि टिनि खे त रुगो क्रिकेट थी वणे ऐं हिन ॿिनि खे त रुगो फुटबॉल थी वणे। ठीकु आहे, पर हिन ॿिन्ही में छा अहिड़ो को माण्हू या अहिड़ा के माण्हू आहिनि जंहिंखे क्रिकेट ऐं फुटबॉल ॿई वणंदियूं हुजनि? त हा, अहिड़ो माण्हू आहे। ॾिसो हिते सी बि आहे, हिन सी खे क्रिकेट बि वणे थी, हिन सी हिते बि आहे, हिन सी खे फुटबॉल बि वणे थी, यानी इहो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे क्रिकेट ऐं फुटबॉल ॿई थी वणनि। यानी इन कंडीशन में असां छा कंदा आहियूं, इंटरसेक्शन कंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं असांखे मतिलबु ॿिन्ही जो म्यूचुअल कनेक्शन करे ऐं का मतिलबु हिकु जहिड़ा ई ॻोल्हणी हुजे। फाइंड दोज पीपल जंहिंखे क्रिकेट ऐं फुटबॉल वणंदी हुजे। त ए छा आहे ए बी सी जंहिंखे क्रिकेट थी वणे, बी छा आहे सी डी जंहिंखे फुटबॉल थी वणे। इंटरसेक्शन कंदासीं ए बी सी ऐं सी डी जी, असांखे हिकु जहिड़ा मिली वेंदा, यानी जेको ॿिन्ही में मौजूदु हूंदो। त सी ॿिन्ही में मौजूदु आहे त मुंहिंजो जवाबु छा आहे सी। ऐं हीउ अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे क्रिकेट बि वणंदी आहे ऐं फुटबॉल, ॾिसो क्रिकेट में मौजूदु अथव, फुटबॉल वारे में मौजूदु अथव। ठीकु आहे दोस्तों, हीउ थोरो हुयो रियल लाइफ जो कनेक्शन। उमेद तव्हांखे इंटरसेक्शन सम्झ में आई हूंदी। ऐं मां चवां थो त पोइ हुन लेक्चर में मां तव्हांखे न ॿुधाए सघियुमि त इंटरसेक्शन 3 सेटनि जी बि थींदी आहे, चेन जी बि थींदी आहे। मां तव्हांखे ॿिनि मतिलबु हुनजी कराई यूनियन इंटरसेक्शन में, हाणे हिते 2 जी सिखी वई पर जल्दी जल्दी मां तव्हांखे 3 जी सेखारे वञा त जीअं यूनियन अचे या इंटरसेक्शन 3 जी त उहा तव्हां करे वञो। 1 3 5 7 9। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेकॾहिं इहे हुजनि त ए सेट आहे असांजो, हे बी सेट आहे ऐं सी सेट आहे। या मां जेकॾहिं चवां ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी ॿुधायो छा थींदी, त तव्हां छा कंदव, पहिरियां के बि 2 सेट खणंदव, या ए ऐं बी खणी हुनजी इंटरसेक्शन लभो या बी ऐं सी खणी हुनजी इंटरसेक्शन लभो। मां चवां थो बाबा पहिरियों असां ए ऐं बी था खणूं त ए ऐं बी जी इंटरसेक्शन छा थींदी। हाणे सॼो सॉल्व नथो कयां, ॻोल्हियूं था ए ऐं बी जी इंटरसेक्शन छा आई, हिकु जहिड़ा छा अथनि 2 4 6 8 10। ठीकु आहे, हाणे हिन जे जवाब सां इंटरसेक्शन कयो सी जी, यानी ए यूनियन बी जो जेको इंटरसेक्शन बी जेको जवाबु आहे उनजी इंटरसेक्शन सी सां था कयूं। हिन जो जवाबु छा आहे दोस्तो, हे 2 4 6 8 10 इंटरसेक्शन सी। सी छा आयो आहे 1 3 5 7 9। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिननि ॿिन्ही में हिकु जहिड़ो कहिड़ो आहे को हिकु जहिड़ो हिननि में? न, जॾहिं कोई बि हिकु जहिड़ो न हूंदो आहे त उनजो जवाबु अचंदो आहे ख़ाली, यानी
ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी जो जवाब आयो आहे उहो आहे ख़ाली। असां ख़ाली खे हीअं बि लिखंदा आहियूं या वरी तव्हां हीअं बि लिखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, ये ॿई ख़ाली आहिनि यानी एम्प्टी सेट। त हिन ॿिनि जी जॾहिं ए इंटरसेक्शन बी रखीसीं जवाबु हे आयो, पर जॾहिं इन जवाब सां छो त असांखे टियों बि अटैच आहे, उहो टे वरी हिन जवाब सां कंदा आहियूं अची, जेको जवाबु ॻोल्हियूं उन जवाब सां सी जी असां इंटरसेक्शन ॻोल्हींदा आहियूं। ठीकु आहे, त जॾहिं सी सां कयोसीं त कोई विकल्प न मिलियो, इन करे जवाबु हिन जो आयो ख़ाली। ईअं ई टिनि जी तव्हां यूनियन करे सघो था। मां पोइ वीडियो में यूनियन न छॾाई आहे टिनि जी, पर तव्हां ईअं ई करे सघो था। उमेद आहे दोस्तों तव्हांखे जेको हीउ लेक्चर पसंदि आयो हूंदो। नेक्स्ट असां पढ़ंदासीं डिफरेंस। ठीकु आहे, तेसिताईं मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, मुंहिंजा वीडियो सभु ॾिसो ऐं कोई मुश्किल हुजे त कमेंट में लिखो। कमेंट ऐं लाइक हर वीडियो खे लाज़मी कयो। मुंहिंजे लाइ इहो सम्झो त तव्हांजे तरफ़ां मूं ते महिरबानी थींदी। कमेंट बि कयो, लाइक बि कयो मुंहिंजे वीडियोज़ खे। ठीकु आहे, ऐं दोस्तनि सां शेयर कयो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़, जी एस एन।